सुल्तान हाल हवाल दे दा परू वॾी वोड़ कई अथऊं, पर यार सदोरी जो किथे नालो निशान ही कोन थो मिले। ख़बर न आहे त अलाए किॾां गुम थी वई आहे। हाँ सुल्तान, इत्फाक न आहे। जंहिं बि कमु कयो आहे न, सोचे सम्झी कमु कयो अथई। अदा असांजो त तो लाइ सिर बि हाज़िर आहे। यार मूं असां न आहे घटायो। शहर बर थाणा अस्पतालूं सभु ॻोल्हिया अथऊं, पर ख़बर न आहे त अदी सदोरीअ खे ज़मीन ॻीही वई या आसमान खणी वियो। वाह सुल्तान, तुंहिंजो लख महिरबानी। तो ई त ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। तुंहिंजो इहो अहसान पढ़ण घरी ते कोन सारींदुसि। अदा परू मूंखे ख़बर पई आहे त गुलू ॻोठायो। हाँ मूंखे बि ख़बर पई, पर मुंहिंजे हथ कोन आयो, खिसकी वियो। जेकॾहिं न असांखे गुलू हथ अची वियो त कुझु न कुझु ख़बर असांखे ज़रूर पवंदी। जेकॾहिं गुलू ॾोहारी न हूंदो न त ख़बरवार ज़रूर हूंदो। दादा चई त सच, पर छा कजे, फिलहाल त पंहिंजा हथ खाली आहिनि। अदा परू तूं को बि फिक्र न कर। मुंहिंजो परवरदिगार तोखे को न को रस्तो ज़रूर ॾेखारींदो। यार सुल्तान, बाबा जी ॾाढी हालत ख़राब थी वई आहे। न खाए थो न पीए थो, सॼो ॾींहुं रोए थो। बस अदा, जिथे बाहि ॿरे उहो हंधि सड़े। भाउ पीउ खां वधीक कंहिंखे तकलीफ़ हूंदी। अदा परू तूं बि घर वञ, चाचे साले खे तुंहिंजी ॻणती हूंदी। ठीकु आहे यार, मां वञा थो। मलूक, साले जी हालत ॾिठी अथई? जे न ॾिठी अथई न त वञी साले जी हालत ॾिस। गौर, जेकॾहिं कंहिंजो भलो नथो सोचे सघी न त पोइ उन ते ठठोल बि न कर। जवानी घणी देरि कोन हूंदी। अरे मलूक, मां त तुंहिंजो भलो थो चाहियां। वञी साले जी हालत ॾिस ऐं इबरत हासिल कर। तूं बि हिकु धीउ जो पीउ आहे। धीअरूं त रब पाक जूं नेमतूं हूंदियूं। ऐं भाॼो कर थियूं रब पाक जूं छा हूंदियूं आहिनि? नेमतूं या ज़हमतूं? अलाह साईं सभिनी जी इज़तुनि खे सलामत रखे। बाबा मां तोखे हिकिड़ी सुठी सलाह थो ॾियां त टाइम सां पिरिया जो परणो करे छॾ। न कंहिं वक़्तु पिरिया कई आ पुट त पोइ तूं छा कंदी? सचो ऐं गौर, इहा सलाह पंहिंजे वॾेरे खे बि ॾिजांइ। उनजी भेण जो मथो अछो थी वियो आहे। ज़ुबान संभाले ॻाल्हाए मलूकड़ा, न त इहा ज़ुबान कटे छॾींदुसि। अरे तुंहिंजी इहा मजाल जो रईसाणी जे लाइ लफ़्ज़ थो चवीं? इज़त हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे गौर, हर को इज़त लहणे। ठीकु आहे, सालार खान शाम सरायो अथई, मुरादीअ जो संग खाए वेठो आहीं। हा हा, मां पाण ई जवान जान छॾ। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।